अवां वॾड़ा भाणे सुकून सां वेहो, ख़ामोश थी वेहो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन अरादल आखिरत वसअ लहा सअयहा वहुव मुमिन फ़उलाइक कान सअयुहुम मशकूरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन। वे हुम मंद भंभोर वे हुम मंद बंबोर वाका कर को वसो वे हुम मंद बंबोर में वाका कर को वसो बानी बारो चल जी गोली छद मगसो
छो त डोरण मजा डस पवती नेठ पुनहल जो। छो त कूड़ियूं पुछन के कूड़ियूं पुछन के अदा हो तु न पुछे हिकड़ी जंहिंजो पुनहल साण पेच सित पाणी थींदियूं पधरियूं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, मुझे सुहणे करीम रब जे ज़ात जा अणगणिया एहसान जै मुझे सुहणे करीम रब तवां असां गुनाहगारन खे अज पंहिंजे ज़िक्र वारी महबूब जे दुरूद वारी महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई। जह करीम रब तवां सां गुनाहगारन खे अज पंहिंजे ज़िक्र जे ला मुंतखिब फरमायो आ। इंशाअल्लाह ताला ओ मुझो सुहणो करीम रब तवां सां जे हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूलियत जो दर्जो अता फरमाईंदो। गोठ मोहम्मद ईसा भट्टी जे अंदर नौजवान दोस्तन मोहतरम अदा जुल्फकार अली भट्टी, मुजाहिद अली भट्टी, मलक मेहरबान भट्टी ऐं उन जा बिरादर ऐं असांजो प्यारो दोस्त मोहम्मद एहसान भट्टी, इन्हनि दोस्तनि गॾिजी कावशुन सां अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल खे सजायो आहे। मौज़ू आहे हिन महफ़िल जो फ़िक्र आख़िरत ऐं इंतहाई ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे जो इन्हनि दोस्तनि पंहिंजे बचड़नि जे सुन्नत तोहर जो नियत ऐं इरादो बि इहो कयो आहे त रात जो अल्लाह जे सुहिणे क़ुरान मुझे मिठड़े महबूब मुस्तफ़ा जी पाक फरमान जी महफिल हले, सुबह जो खुशड़ीअ में उन बचड़न जो तोहर थी वने, अल्लाह भी राजी थे, अल्लाह जो मिठड़ो महबूब भी राजी थी पवे। दुनिया जे अंदर मुझा मुसलमान भाइरो ॾिसो पिया त पूरी दुनिया में पाकिस्तान हुजे या बाकी दुनिया अजीब किस्म जी एक बेचैनी जी लहर पैदा थी चुकी है। हिन वक्त जेके दुनिया जा तरक्की याफ्ता ममालिक सॾजन था, जन जा मिसाल तवां सां ॾींदा हुयासीं, अवां ॾिसो त उन्हनि मुल्कनि जे अंदर भी अजीब हिक बेचैनी वारी कैफियत आहे। असां पंहिंजे इलाइके ऐं पंहिंजे वतन अज़ीज़ ऐं पंहिंजे सोणी सिंध ऐं पंहिंजे गिरदो नवाह जे हालात खे आॾो रखूं, मिटन में था वञूं त मिट परेशान, दोस्तन में था वञूं त दोस्त परेशान, जंहिं वट भी 5 मिनट वेहो सवाइ दुखन जे बी का ॻाल्हि आहे ई कान। इहा ॻाल्हि जाई आहे या न? इएं थो महसूस थिए त ख़ुशियूं मोकिलाए वयूं आहिनि। आख़िर छो? सिज बि उहो ई आहे, चंड बि उहो ई आहे, आसमान बि उहो ई आहे, ज़मीन बि उहा ई आहे,
खालिक कायनात भी उहोइया सुनो इमामुल अंबिया खातमुन नबीयीन वल मुरसलीन मदीने जो महबूब भी उहोइया अल्लाह जो कुरान करीम भी उहोइया इंसान जात भी उहोइया जमीन भी फसल दे पई अल्हम्दुलिल्लाह अगे खां अगरा फसल दे पई अगे जे कदे एकड़ 20 मण दींदो त हाणे 60 मण 80 मण पियो दे मुसलमानो अफला यतदब्बरून अलकुरआन अम अला कुलूबिन अकफालुहा असां अल्लाह जे कुरान करीम में सोचण समझण गौर करण छॾे ॾिनो आहे कल्बन जे मथां ताला लगी विया इन शइ खे त हर कोई महसूस करे रहियो आहे त हालात मुनासिब कोन्हनि बेचैनी वधी वई आहे बेआरामी वधी वई आहे जंहिं वटि पहुचूं था तो रुगी परेशानियां वञो कारोबारी सां मिल चवे तो टैक्स एतिरा हन जो कुछ बचे ही कोन थो हालांकि बैंक में करोड़ पिया हन वञो हारीअ वटि उन खां पुछ चवे तो कलर एतिरो महांगो आहे डीज़ल एतिरी महांगी आहे कुछ बचे ही कोन थो हालांकि वञ त घर में अन्न जी पली भरी पई आहे वञ ज़मींदार खां पुछ उहो चवे तो जिन्सन जो रेट कोन्हे मुलाज़िम खां पुछ उहो चवे तो पघार में पूरी कोन्हे आखिर मामलो छा है इहो सवाल ऐं इन जो जवाब खणी अज हे सजण साईं जो दरड़े जो बुहारीदार फकीर हिते पहुतो आहे इंशाअल्लाह ताला याद रखो मुंहिंजा दोस्तो हर शय जो हल मौजूद आहे तव्हां असां दुनिया ते थोड़ी जेकॾहिं नज़र कंदासीं मामलो सॼो समझ में अची वेंदो जॾहिं असांजी आ बेचैनी जंहिं वटि वञ उहो बेचैन जंहिं वटि वञ उन जी दाह आख़िर इन जो हल छा आहे जी मुंहिंजा दोस्त उन जो हल छा आहे चो उन जो हल अल्लाह जो पाक क़ुरान करीम मौजूद आहे असां घरनि में सजाए रखियो आहे जेतरी हिते जमायत वेठी आहे कोई भी एड़ो घर न होंदो जंहिंमें रब जो कुरान मौजूद न हुजे अल्लाह जो कुरान मौजूद आहे मगर कुरान करीम जे लाइ असां वटि टाइम मौजूद कोन्हे कुरान करीम के दिसण जे लाइ टाइम कोन्हे पढ़ण जे लाइ टाइम कोन्हे समझण त अञा परे जी ॻाल्हि हा ऐं मुंहिंजा मुस्लमान याद रखी छॾिजां अल्लाह तबारक व तआला जो निज़ाम कुदरत जेको आहे उहो हक़ीक़त ते मबनी आहे इंसान तूं केॾी बि तरक़ी कर लेकिन याद रखी छॾ इंसान खे अल्लाह पैदा फरमायो आहे मिट्टीअ मां ऐं इन मिट्टीअ जी इहा इज़त अज़मत शान ऐं वॾाई आहे उनखे केॾो बि ताक़त सां मथे उछला लेकिन मथे रहंदी कान मोटी वरी हेठि ईंदी आहे छो त मिट्टी आहे सोचण जे लाइ तोखे जुमिलो पियो ॾियां ॿी बाहि आहे केतिरो बि हेठि ॿार पर जवाब जो ॻाल्हाईंदा जो पर मथे वेंदी हाणे फ़ैसिलो तोखे करणो आहे मिट्टीअ जी पैदाश आई या बाहि जी सोची समझी पो जवाब ॾियो मिट्टीअ जी पैदाश आहियूं या बाहि जी जेकॾहिं मिट्टीअ जी पैदाश आहियूं त पोइ असां मां उहा ख़ुसूसियत ख़तम छो थी वई आहे नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते झेड़ो नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते बेसब्री नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते हमराह हथनि मां ज़ोरियत जीअं ॿ छॾाइण वारा तीअं हमराह वञे तेज़ थींदो जानी ईअं न कर इहो कमु त बाहि जो आहे इहो कमु त बाहि जो आहे इहो कमु मिट्टीअ जो त कोन्हे को मिट्टी त बुरदबार आहे ॾे ख़बर अॼु हिन ते मथां वेठा आहियूं तॾहिं बि ख़ामोश आहे सुभाणे गोबल खणी हलाईंदे तॾहिं बि ख़ामोश आहे परीहं कोडर खणी अचे बीहंदे तॾहिं बि ख़ामोश आहे चीरे फाड़े मिट्टीअ खे पर जे न वरी थधड़ो पाणी ॾिनईसि को छिड़ियो हिकिड़ो दफ़ो त वरी अहिड़ा गुल कढे ॾींदई अॻियां सभई सूर मिट्टी भुलाए छॾींदी आहे मिट्टीअ में त इहा अल्लाह जे ज़ात बाबरकात ख़ुसूस
ख़ुसूसियत ॾिनी आहे ऐं इंसान तोखे छा थी वियो आहे। हा बाहि अहिड़ी आहे जंहिंखे केतिरो बि साइड ते रखो पर परे हूंदे तॾहिं बि साड़ींदी, जेका शइ वेझी वेंदी तंहिंखे बि जलाईंदी बाहि आहे। हेठि विझीसि मथे वेंदी। तूं असां बाहि जी न मिटीअ जी पैदाश आहियूं। असां तूं पंहिंजे हक़ीक़त खे सिधी सी समझ में अचण वारी ॻाल्हि आहे त जेको धन पंहिंजे धनार खे छॾे ॾींदो आहे, यादि रखो, पोइ उहो धन कॾहिं हारीअ जूं लठियूं खाईंदो आहे, कॾहिं कंहिं गिदड़ जे वर चढ़ी वेंदो, कॾहिं कंहिं भगड़ जे वर चढ़ी वेंदो। महफूज़ ऐं सलामत उहो धन हूंदो आहे जेको पंहिंजे धनार जे इशारे सां हलंदो आहे। जेकॾहिं धनार जे इशारे सां हलण वारो धन ग़लतीअ में ड्रोड़ी कंहिंजे फसल में बि पइजी वियो, धनार देर कोन कंदो, हारी डंडो खणी ईंदो, अॻियां हथड़ा ॿधी चवंदो हे बेज़ुबानो आहे, मुंहिंजी ग़लती आहे, हे बेज़ुबानो आहे, मुंहिंजी ग़लती आहे, डंडे खां बची वेंदो। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, अल्लाह जे ज़ात बाबरकात जा बानड़ा, अचो त इन हक़ीक़त खे समझूं। हे जेतिरियूं बि गाॾियूं तव्हांजे साम्हूं बीठियूं आहिनि, मोटरसाइकिल आहे, रक्शो आहे, कार आहे, इहे कंपनीअ जूं ठहियलूं आहिनि न। दा ॻाल्हाईंदा ईंदो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, छो त मां थकल न आहियां। दोस्तनि खे चवंदो आहियां त ईअं तव्हां थोरो सुकून जे महीननि में प्रोग्राम रखो त रब जे क़ुरान जूं लोलियूं ॾियूं त असां मदीने जूं हली ॿोलियूं ॿुधूं। ही जेतिरियूं बि गाॾियूं ठहियलूं आहिनि, इहे कंपनीअ ठाहियूं आहिनि, पर तव्हांखे ख़बर आहे त न गाॾियुनि सां गॾु हिकिड़ो किताब जो ज़रूर ईंदो आहे। हर कंपनी पंहिंजे गाॾीअ सां गॾु सुजुकीअ वारा पंहिंजो किताब चो ॾींदा न, हुंडा वारा पंहिंजो किताब चो ॾींदा। हर गाॾीअ सां गॾु हिकिड़ो किताब गॾु ईंदो आहे। उन किताब जो मतिलबु छा आहे त जेकॾहिं हिन गाॾीअ खे हिन किताब जे हिदायतुनि जे मुताबिक़ हलाईंदे त तोखे कॾहिं बि जंग में मुश्किल खे मुंहुं ॾियणो कोन पवंदो। जेकॾहिं हिन गाॾीअ जो आयल हिन कंपनीअ जे हुकुम जे मुताबिक़ मटाईंदे, जेकॾहिं हिन गाॾीअ जो फ्यूल हिन कंपनीअ जे मुताबिक़ कंदे, हिन जी देखभाल कंदो ईंदे त तोखे तकलीफ़ कान ईंदी। ओ मुंहिंजा जानी, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, जेकॾहिं हिन लोह जे टुकड़े ठाहण वारे बि पंहिंजे उन किताब जे खां सवा गाॾी कान बनाई आहे त मुंहिंजे सुहिणे करीम रब हेॾो ख़ूबसूरत इंसान छा बिना किताब जे बनायो। तोखे मुंहिंजे करीम रब, मुंहिंजे सुहिणे करीम रब दुनिया में मोकिलण सां गॾु तोखे मुंहिंजे करीम रब हिकिड़ो किताब गॾु अता फरमायो आहे। उन किताब जो नालो क़ुरान करीम, उन किताब जो नालो क़ुरान करीम आहे। हे जेका 5-6 फुटनि जे हे तुंहिंजो मुंहिंजो जिस्म आहे, हिकिड़ी गाॾी आहे। हिन गाॾीअ खे मुकमिल हलाइण जे लाइ हिन जे पुर्ज़े जो ज़रे ज़रे जो ज़िक्र, हे तुंहिंजी दिलि कीअं हलंदी, तुंहिंजा आंडरा कीअं हलंदा, तुंहिंजा फिफड़ कीअं हलंदा, तुंहिंजी नज़र कीअं सलामत रहंदी, सभु कुझु उन क़ुरान में मौजूद आहे। अल्लाह रुॻी क़ुरान न ॾिनो पर उन क़ुरान खे पढ़ी ऐं पढ़ाइण वारो महबूब मुस्तफा रब मेहरबान भी अता फरमाए। अल्लाह जो कुरान भी मौजूद आहे। अल्लाह जो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मुकम्मिल हयात तय्यबह हसनन जी सीरत मुबारक मौजूद आहे। ऐं पोइ बि तूं असां भटकी रहिया आहियूं। इहा सिधी सही निशानी आहे त जेको धनार जी पचर छॾे ॾींदो आहे उहो ई दर दर ते भटकंदो आहे। अॻियो जुमिलो, तव्हां थोड़ो दुरूद पढ़ो त नंढड़नि ॿारनि खे कंहिं मुंहं सां करे वठनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
अदा तवज्जो हेॾे के ॿारड़ा पाण ई सेठ थी वेंदा। अज़ीज़ा ने मन अर्ज़ पे कयो त हिकु बीमार आ, महसूस करे थो त मां बीमार थियो हां, ख़बर नथी पएसि त मूंखे बीमारी कहिड़ी आहे। इहा जॾहिं ख़बर नथी पएसि त मूंखे बीमारी कहिड़ी आहे त उनखे इलाज जी बि यकीनन ख़बर कान्हे त हिन जो इलाज कहिड़ो आहे। तवज्जो ईअं धुके ते चए त बस मां पंहिंजो इलाज पाण थो कयां, ॾियो ख़बर इहो चङो भलो थींदो या अञा पंहिंजे पाण खे मुसीबत में विझंदो। थोरो जवाब ॾींदा अचूं। बीमार थियो आहे, ख़बर कान अथसि त मूंखे बीमारी कहिड़ी आहे। जंहिंखे बीमारीअ जी तशख़ीस नाहे उनखे इहा ख़बर कीअं पवंदी त हिन बीमारीअ जो इलाज कहिड़ो आहे। न मर्ज़ जी ख़बर अथसि, न मर्ज़ जे इलाज जी ख़बर अथसि, पर इन ॻाल्हि ते ज़िद कयो बीठो आहे त न, इन बीमारीअ जो इलाज मां पंहिंजो पाण कंदुसि। हाणे ज़िद कयो बीठो आहे, ॾियो ख़बर इहो बचंदो या। जीअं नौजवान साइकिल मोटर हलाए, हथ ॿाहिरि कढी वॾो साम्हूं ॾिस मां कीअं थो वञा, अॻिलो चवंदुसि तूं ईअं थो वञी 5 मिंट अॻे या पोइ सिधो मुक़ाम जे कंहिं न कंहिं कुंड में हलंदे ॿियो काॾे वेंदे। मुसलमान थोड़ो फिक्र कयो, थोड़ो गौर कयो। अल्लाह ताला क़ुरान करीम में जेको फरमायो न ते गौर कयो। मां थोड़ो बेस पियो ॿधां, उन जे मुक़ाबले में हिकु ॿियो बीमार आहे, उनखे जीअं मर्ज़ थियो उन